रूह के राहत सलाली थी रसे रमजान में। रूह के राहत सलाली थी रसे रमजान में। ऐ खुदा जी खास रहमत थी वसे रमजान में। रूह के राहत सलाली थी रसे रमजान में। रूह के राहत सलाली थी रसे रमजान में। ऐ खुदा जी खास रहमत थी वसे रमजान में। रूह के राहत सलाली थी रसे रमजान में। आम माण्हू निलये त बस ही माह आरोजन संदो। आम माण्हू निलये त बस ही माह आरोजन संदो। फिर त्योहारो थो घणो कुझु ई पसे रमजान में। फिर त्योहारो थो घणो कुझु ई पसे रमजान में। ऐं खुदा जी खास रहमत थी वसे रमजान में। रूह के राहत सलाली थी रसे रमजान में। रूह के राहत सलाली थी रसे रमजान में। को ॾिसे थो ईद हिक रमजान जे अंजाम ते। को ॾिसे थो ईद हिक रमजान जे अंजाम ते। को वरी थो 30 ईदूं पियो ॾिसे रमजान में। को वरी थो 30 ईदूं पियो ॾिसे रमजान में। ऐं ख़ुदा जी ख़ास रहमत थी वसे रमजान में। रूह के राहत सलाली थी रसे रमजान में। रूह के राहत सलाली थी रसे रमजान में। को थो अहिड़े माह में आथत ॾिए इब्लीस खे। को थो अहिड़े माह में आथत ॾिए इब्लीस खे। को थो सजदा रेज़ थी ॾाढो घसे रमजान में। को थो सजदा रेज़ थी ॾाढो घसे रमजान में। ऐं ख़ुदा जी खास रहमत थी वसे रमजान में। रूह के राहत सलाली थी रसे रमजान में। रूह के राहत सलाली थी रसे रमजान में। ऐं ख़ुदा जी खास रहमत थी वसे रमजान में। रूह के राहत सलाली थी रसे रमजान में। को थो सिहरी ऐं को इफ्तारी कराए चाह सां। को थो सिहरी ऐं को इफ्तारी कराए चाह सां। को महांगाई करे ने क्यों खसे रमजान में। को महांगाई करे ने क्यों खसे रमजान में। ऐं ख़ुदा जी खास रहमत थी वसे रमजान में। रूह के राहत सलाली थी रसे रमजान में। छाड़ता शैतान जाथा बाहि बारन पाण ले। छाड़ता शैतान जाथा बाहि बारन पाण ले। रब जे तरफ़ां त आतश थी विसे रमजान में। रब जे तरफ़ां त आतश थी विसे रमजान में। ऐं ख़ुदा जी खास रहमत थी वसे रमजान में। रूह के राहत सलाली थी रसे रमजान में। रूह के राहत सलाली थी रसे रमजान में। रहमतुन हूंदे गुनाहन सां भरे थो झोलको। रहमतुन हूंदे गुनाहन सां भरे थो झोलको। गोद कंहिंजी फ़िकिर बख़्शिश में पिसे रमजान में। गोद कंहिंजी फ़िकिर बख़्शिश में पिसे रमजान में।
ऐं ख़ुदा जी ख़ासि रहमत थी वसे रमज़ान में रूह खे राहत सलाली थी रसे रमज़ान में रूह खे राहत सलाली थी रसे रमज़ान में ऐं ख़ुदा जी ख़ासि रहमत थी वसे रमज़ान में रूह खे राहत सलाली थी रसे रमज़ान में अब दबुरड़ा ॿियो न कुझु अमलनि मुताबिक़ रब मिठो अब दबुरड़ा ॿियो न कुझु अमलनि मुताबिक़ रब मिठो कंहिं सां थो परची पए कंहिं खां रुसे रमज़ान में कंहिं सां थो परची पए कंहिं खां रुसे रमज़ान में ऐं ख़ुदा जी ख़ासि रहमत थी वसे रमज़ान में रूह खे राहत सलाली थी रसे रमज़ान में रूह खे राहत सलाली थी रसे रमज़ान में ऐं ख़ुदा जी ख़ासि रहमत थी वसे रमज़ान में रूह खे राहत सलाली थी रसे रमज़ान में।